अस्सलाम वालेकुम, सुबाल खैर। आफ्ताब अबू ज़ेबी खां असां वरी अची वियासीं हिकु ॿिए व्लॉग में ऐं कमु आहे मस्जिद जो। असां हे कॉल पॉइंट हणूं था फायर जो कमु ऐं लेडीज़ मस्जिद लेडीज़ जे लाइ एरिया है हीअ तमामु ख़ूबसूरत मस्जिद ठाही अथऊं। हिते कमु था कनि कलर जो। असां कमु कयूं पंहिंजो फायर जो। सेम अहिड़ी कॉल पॉइंट लॻंदी उहो एतिरे। हाँ तो दोस्तों तव्हांजी वरी वरी महिरबानी थींदी असांजे यूट्यूब चैनल खे लाज़िम सब्सक्राइब करे छॾियो आफ्ताब सिंधी व्लॉग खे। असां तव्हांजे लाइ वीडियोस ठाहियूं था, असां महिनत कयूं था, असां पंहिंजो बिजलीअ जो कमु बि कयूं था, फायर जो कमु कयूं था, उन्हनि जो मुख़्तलिफ़ वीडियो रिकॉर्ड करे तव्हां ताईं पहुचायूं था। सो तव्हां सिंधियुनि भाइरनि साथियुनि जो साथ खपे। तव्हांखे इन खां बहितर वधीक अॻिते वीडियो ॾिसण लाइ मिलंदा। असांजी कोशिशि आहे त बहितर खां बहितर वीडियो ठाहे तव्हां ताईं पहुचायूं। लॻंदी कुझु बि थींदो त हिनखे पुश कंदा, त हिन जो आवाज़ु अलार्म वॼंदो। भैया अलार्म खे बंदि करण लाइ हिन जी वरी चाबी रखियल आहे, एतिरे बंदि थी वेंदो। भैया हिनखे पुश कंदा अलार्म वॼंदो वरी बंदि। हीअ चाबी असां हिन सां हिते रखंदासीं। हर दरवाज़े ते इहो लॻंदो आहे, जीअं लाइट जो बटण, तीअं हे फायर अलार्म जो कॉल पॉइंट आहे। तॾहिं लाज़िम असां हलूं वरी ॿिए कम ॾे। जीअं असांजे व्लॉग हर व्लॉग में चांहि लाज़िम हूंदी आहे, तीअं ई हर व्लॉग में मां इल्तिजा कंदो आहियां सिंधी भाइरनि सां त तव्हां पंहिंजनि ॿारनि खे को न को हुनर लाज़िम सेखारियो। टाइल जो, दरज़ाइको, बिजलीअ जो, सिनेट्रीअ जो, जेको तव्हां बहितर सम्झो पंहिंजनि ॿारनि जे लाइ उहो बहितर कमु करे सघे, उहो उनखे हुनर लाज़िम ॾियो। असां हीअ बेल लॻायूं था, जेको पहिरियों तव्हांखे बटन हणी ॾेखारियूं पिया अलार्म वॼंदो, हीअ उनजी बेल आहे। हीअ बेल लॻी वई। असां फायर जो मस्जिद में कमु कयूं था, मुस्तफ़ा अबू ज़ेबी में। असां बि सॼो ॾींहुं उस में महिनत कयूं था पिया। हुनर वरी बि बहितर आहे। लेबर जी ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे परदेस में। सो जेको बि परदेस में अचे त उनखे हुनर लाज़िम हुजे। ऐं अॻिते दौरु ॾाढो ॾुखियो अचे थो। पाकिस्तान जा हालात तमामु ख़राबु आहिनि। इन जे करे तव्हां सभु पंहिंजनि ॿारनि जे लाइ बहितर सोचो। तालीम मिड़ई पाकिस्तान जी आहे। हे चाचो हिकिड़े टाइल लॻाए थो, हिन चाचे जी अछी ॾाढ़ी थी वई, अछा वार थी विया आहिनि परदेस में, वरी बि बहितर हुनर अथसि। टाइल मार्बल जो कमु करे थो। सो हुनर जंहिंखे न आहे त उन मज़दूर जे लाइ तमामु ॾुखियो एतिरे वक़्तु आहे। वज़न ॾाढो ॾुखियो खणिजे थो। लेबर जी त सभिनि खे ख़बर आहे, पर हुनर वरी बि वेठो आहे। चाचो को चवण वारो न अथसि, पंहिंजी दिमाग़ सां बसि आस्ते आस्ते पियो कमु करे थो। हुनर जो ईअं ई कमु हूंदो आहे। सो बराए महिरबानी तव्हां बि पंहिंजे ॿारनि जे लाइ बहितर सोचो। हीअ अंदरि मस्जिद तमामु ख़ूबसूरत ठाही अथऊं, ज़बरदस्त मस्जिद जो कमु थियल आहे हिते। हीअ मुस्तफ़ा जी तमामु वॾी मस्जिद आहे। मुस्तफ़ा जी अबू ज़ेबी मुस्तफ़ा जी ज़बरदस्त ऐं तमामु वॾी मस्जिद आहे। साईं वॉशरूमनि में हीअ सीलिंग लॻल आहे। शीट रहियल अथसि। शीटां अची वियूं आहिनि। हाणे असां हिननि में एमरजेंसी लाइट लॻाईंदासीं। हीअ वायर असांजी आहे। हिन सीढ़ीअ ते बीही करे हेतिरे कमु कंदासीं। हे अची वियूं आहिनि। हे हितां जो शीट आहे साईं, मस्जिद जो कमु आहे। हूअं त सीलिंग वारा लॻाईंदा, पर असांजो कमु अधूरो रहियल आहे। हिन जे करे हिननि में असां पंहिंजो पीस विहारींदासीं, फिट कंदा वेंदासीं।
हीअ असांजो अदा निज़ाम आहे, शीटनि में लाइटियूं लॻाए फिक्स करे ॾिए थो होल करे, असां मथे लॻाईंदा था वञूं। असद बि असां सां गॾु आहे, उहो बि कमु करे थो। हीअ मस्जिद में अबूधाबी मस्जिद में कमु कयूं था फायर जो, सो लाइटियूं फिक्स कंदा वञूं था। हिकिड़े कमु रहियल आहे हुननि जो, सीलिंग वारनि जो, फार सीलिंग वारनि जूं शीटा न आहिनि लॻियल, सो असांजो कमु जो अधूरो रहियल आहे। असां आया आहियूं, हिकिड़े ॿियो बि कमु हुयो, इन सां गॾु असद ॿियो कमु करे थो, मां लाइटियूं हिकिड़े फिक्स कंदा था वञूं। सो परदेस में ईअं घणनि माण्हुनि खे नाहे मिलंदो त सोट भाइर सिंधी पाण में रहनि। परदेस हूंदो आहे, कोई कंहिंजो हिते नाहे हूंदो। सो असां सिंधी हिकु ई रूम में रहूं था, हिते असांखे परदेस घटि लॻे थो। सो तव्हां जेके बि अचो हिते, तमामु ॾुखियो जहान आहे, परदेस में केरु कंहिंजो न आहे, इहा ॻाल्हि तव्हां यादि रखो। हर को जेको बि तव्हांखे मिलंदो चमचो मिलंदो मूं वांगुरु। मां बि घणनि खे चवंदो आहियां, मज़ो न आहे, हिन कंपनी में मज़ो न आहे, हुन कंपनी में मज़ो न आहे, सैलरी टाइम ते नथी मिले, कमु सही न आहे। उहो सिर्फ़ु तव्हांखे भॼाइण ऐं तव्हांजी दिलि ख़राबु करण जे लाइ कंदा आहिनि। सो बराए महिरबानी दिलि लॻाए करे तव्हां भले परदेस में कमु कयो, कोई बि कंहिंजो न आहे हूंदो। बुरा हालात जंहिंजा बि आहिनि उहो ॿाहिरि निकिरी अचे परदेस में, ॿाहिरि मुल्क में महिनत करण सां, परदेस में रहण सां, पैसा कमाइण सां मुश्किलातूं बिल्कुलु ख़तमु थियनि थियूं। पाकिस्तान जे हालात जीअं हलनि था ॾाढा ॾुखिया आहिनि, ॾाढी महांगाई आहे, ॾाढी परेशानी लॻी पई आहे। इन जे करे असां मस्जिद जो कमु ख़तमु करे असां वञूं था वरी हिकु ॿी साइड ते। मस्जिद मां निकिरी करे असां आयासीं ॿाहिरि, पेट्रोल भरायोसीं, हितां वेंदासीं वरी ॿी साइड ते। हीअ असांजी ॿी साइड आहे, हिते बि असांजो फायर जो ई सेम कमु आहे। असां हिते फायर जो कमु कयूं था, इहे ई सेम लाइटियूं आहिनि ऐं ब्रेक ग्लास आहिनि, जेको बटण हुयो अलार्म वॼंदो उहो ई सेम हिते कमु आहे। हीअ मथे ऊचाई आहे 16-17 हिन जा ॾाका आहिनि ॾाकण जा, मथे 16-17 फुट मथे ऊचाईअ ते लाइट लॻाइणी आहे ऐं स्मोक लॻाइणो आहे। स्मोक जेको सिगरेट पीअण सां आवाज़ु कंदो आहे। सो बराए महिरबानी तव्हांखे बार बार इहो ई चवंदासीं त तव्हांजे पंहिंजनि ॿारनि जो ख़्यालु करियो, उनजो उथणु वेहणु घुमणु, कंहिंसां उथनि था कंहिंसां वेहनि था, पढ़नि था त बहितर ॻाल्हि आहे। पढ़ाईअ खां बाद में जेको बि उन्हनि खे फ्री टाइम मिले थो, ईअं न छॾियोनि, माहौल ख़राबु लॻो पियो अॼुकल्ह जो। सो बराए महिरबानी तव्हां पंहिंजनि ॿारनि खे हुनुरु लाज़िम ॾियारायो। भले पढ़नि था, पढ़ाई मस्तु आहे, हुनुरु लाज़िमी आहे। हुनुरु तव्हां बिल्कुलु कोशिशि कयो पंहिंजनि ॿारनि खे को बि जेको तव्हांखे सम्झ में अचे उहो ॾियो। सो बराए महिरबानी अवां सिंधियुनि भाइरनि जी आफ्ताब सिंधी व्लॉग खे लाज़िम सब्सक्राइब करे छॾियो, तव्हांजी सपोर्ट खपे। तव्हां सिंधी ॿाहिरि यूट्यूब ते बि अचो, यूट्यूब ते वीडियो ठाहियो। सो अॼु जॻह आहे, 2-3 सालनि 5 सालनि 8 सालनि खां पोइ जॻह बिल्कुलु न मिलंदी, छो जो हाणे हर कंहिं स्टार्ट कयो आहे। सिंधी ॿाहिरि इंडिया जा त जाम यूट्यूब ते आहिनि, सिंधी हाणे कुझु शुरू थिया आहिनि। सो जेको बि अचे त नओं अकाउंट ठाहे करे पंहिंजा वीडियो ठाहे पंहिंजे यूट्यूब ते रखे। यूट्यूब मां इनकम आहे, बिल्कुलु इनकम आहे। 3-4 महीननि खां पोइ लगातार तव्हां वीडियो रखंदा अचो, इनकम ज़रूरु मिलंदी। मां मिस करे वञा थो घणा ॾींहं, 2-3 ॾींहं मां व्लॉग नथो रखी सघां, छो जो कमु घणो आहे, हिनजे करे वांध कई नथी मिले एडिटिंग ते। हिन ते मां वॉइस रखां थो, छो जो कमु ई अहिड़ो आहे, कमु था कयूं त मोबाइल सां नथा ॻाल्हाए सघूं, मिड़ई मोबाइल हुते हुते रखी मां वीडियो रिकॉर्ड कंदो आहियां। सो बराए महिरबानी जेको बि सिंधी भाउ यूट्यूब ते अचणु चाहे त डेली हिकु वीडियो यूट्यूब ते अपलोड करे, 3 महीननि खां पोइ अर्निंग लाज़िम ईंदी इंशाल्लाह। मां मिस करे थो वञा ऐं मुंहिंजे यूट्यूब व्लॉग में कॉपीराइट्स लॻा आहिनि 2-3, जे करे मां थोरो पोइ ते वियल आहियां। सो बराए महिरबानी तव्हां सभिनी सिंधियुनि जी अलाह पाक तव्हां सभिनि खे ख़ुशि रखे, जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, शाद ऐं आबाद हुजो। मूंखे सपोर्ट लाज़िम कयो। मां रड़ियूं करे व्लॉग नथो ठाहिणु चाहियां, जीअं आफ्ताब व्लॉगर आहे। साथियो दोस्तो, ही मां आहियां ऐं ही गॾु आहे। सो मुंहिंजी नेचर ईअं ई आहे, नॉर्मल, रियल में बि ऐं रियल में मां व्लॉग बि ईअं ई ठाहींदुमि। सो बराए महिरबानी अवां सभिनी सॼणनि जी मूंखे सपोर्ट कंदा लाज़िम, जिथे हुजो ख़ुशि हुजो। असां पंहिंजो ख़तमु कंदासीं कमु, असांजे ऊचाईअ ते कमु आहे, कमु जहिड़ो बि हुजे करिणो पवंदो आहे, हेठि हुजे मथे हुजे, परदेस आहे, कंहिंखे बि जवाबु न ॾींदासीं। असांजे मथां त फॉरमैन न आहे रखियल, बाक़ी ॿियनि कंपनियुनि में फॉरमैन हूंदा आहिनि। सो असां पंहिंजो कमु ख़तमु कयोसीं, हाणे वञूं था असां पंहिंजे घरु। सो सॼे ॾींहं में चांहि ॿांहि पीतीसीं, सुबुह जो नाश्तो बि कयोसीं, वरी लॻी बुख।
संगत रूम ते हुई, मां निकिरी आयुमि ॿाहिरि पकोड़ा वठणु। सो बिरयानी वरी खाधीसीं, बिरयानी इंजॉय कईसीं। शाम जो पहिरियों वरी घरु आयासीं, संगत सां गॾु मूड थी वियो त वरी ॿाहिरि निकिरी वञूं। अबू धाबी में एतिरे ई मुसफ़ा हिकु नंढो शहर सिटी आहे, उन एरिया आहे शाबिया। शाबिया में वियासीं, हिकिड़ो असद जो कमु हुयो, असद पंहिंजो कमु छॾायो। उन खां पोइ असां बि थोरो विज़िट कयोसीं हिकिड़े, असांजो बि हिकिड़े दुकान में कमु हुयो, पर उहो दुकानु बंदि लॻो पियो हुयो। ईअं वॉक करे होॾां वरी मोटियासीं, संगत गाॾीअ में चांहि खयूं बीठी, पोइ चांहि पीतीसीं। उन खां पोइ वरी आयासीं पंहिंजे घरु। तव्हां सां वरी मिलंदासीं हिकु ॿिए व्लॉग में। तेसिताईं तव्हां खां वठंदा इजाज़त। जिते हुजो ख़ुशि हुजो, शाद ऐं आबाद हुजो, दुआउनि में यादि। अल्लाह निगहबान।